अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं रान टीवी न्यूज़ में वाक़ई बलिकार माह फराशा सबका पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। इसराइल जे हमलनि सां तेहरान, इस्फहान ऐं तब्रीज़ में धमाका। इसराइल पारां विच ओलह ईरान में फौजी हदफ़नि खे निशानो बनाइण जी दावा। नुक़सान जो इतला नाहे मिलियो। ईरान जो बि इसराइल मथां बैलिस्टिक मीज़ाइलनि सां हमलो। यमन मां बि इसराइल मथां हमला। इसराइली फ़ौज पारां समूरा मीज़ाइल नाकारा बनाइण जी दावा। अमरीकी सदर ऐं इसराइली वज़ीर आज़म विच में टेलीफोनिक राब्तो। ट्रंप चयो आहे त ईरान सां मुआहदे ते अॼु या सुभाणे सहियूं थियणियूं हुयूं। नेतन्याहू हमला कंदो त इहो सिलसिलो ईअं ई हलंदो रहंदो। अमरीकी सदर चयो आहे त ईरान मथां हमलो कयो वियो त अमेरिका उन जो हिसो न थींदो। नेतन्याहू वटि ईरान सां मुआहिदो क़बूल करण खां सवाइ चारो नाहे। हमलनि अमेरिका ईरान ॻाल्हियुनि जी ख़्वाहिश खे तब्दील नाहे कयो। गिलगित बल्तिस्तान असेंबली जी चूंडुनि जा नतीजा अचण जो सिलसिलो जारी। पीपल्स पार्टी 9 सीटुनि ते कामयाबी सां अॻिते। 24 मां 18 सीटुनि जा मुकमल गैर सरकारी गैर हतमी नतीजा साम्हूं अची विया। पाकिस्तान पीपल्स पार्टी 9 सीटूं खणी पहिरें नंबर ते। आज़ाद उम्मीदवार 5, मुस्लिम लीग नून 3 ऐं मजलिस वहदत मुस्लिमीन 1 सीट हासिल कई।